जी नाज़रीन नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां रतोदर खां इरफान हैदराबादी जी रिपोर्ट ॾींदा हलूं था। रतोदर में पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो पारां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जो क़त्ल केस ॿीहर खोलण लाइ पीपी शहीद भुट्टो जे अॻुवाणनि खुदायार सोलंगी, ज़ाहिद अली उमरानी, मुख्तियार बुलेदी, परवेज़ बुलेदी, ओशाक अली बोज़दार, सईद अहमद बुलेदी, सद्दाम हुसैन, शाहनवाज़ उमरानी, आसिफ अली उमरानी, हसन अली उमरानी, वहीद अली ॾाहणी, असलम ॾाहणी, बशीर अहमद जोयो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि जो चवणो त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जा क़त्ल केस में अञा ताईं इंसाफ़ नाहे मिलियो, जंहिं लाइ असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं ॿियनि खे अपील करियूं था त शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं संदसि साथियुनि जो क़त्ल केस ॿीहर खोले मुलविस जवाबदारनि खे सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं शहीदनि जे खून सां इंसाफ़ कयो वञे। कलंदर मुर्तज़ा, हैदर कलंदर मुर्तज़ा, फूलों की महक में मुर्तज़ा, फूलों की चहक में मुर्तज़ा, बोलान की महक में मुर्तज़ा, मेरी सिंदली की मौजों में मुर्तज़ा, अलमंजर की मौजों में मुर्तज़ा, नौजवान का लीडर मुर्तज़ा, मस्त कलंदर मुर्तज़ा, सच्चल साईं मुर्तज़ा, हैदर कलंदर मुर्तज़ा, नारे भुट्टो नारे मुर्तज़ा, जिए भुट्टो जिए मुर्तज़ा, भुट्टो जे कातिलन ते मीर मुर्तज़ा भुट्टो जे कातिलन ते